اللہ جی نعمتم جو انعام رمضان، سلام رمضان سلام رمضان سلام رمضان۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ رب المشرقین ورب المغربین فبأي آلاء ربكما تكذبان؟ مرج البحرين يلتقيان بينهما برزخ لا يبغيان، فبأي آلاء ربكما تكذبان؟ رب المشرقين ورب المغربين فبأي آلاء ربكما تكذبان؟ مرج البحرين يلتقيان، مرج البحرين يلتقيان بينهما برزخ لا يبغيان، فبأي آلاء ربكما تكذبان؟ يخرج منهما اللؤلؤ والمرجان، فبأي آلاء ربكما تكذبان؟ وله الجوار المنشآت في البحر كالأعلام، فبأي آلاء ربكما تكذبان؟ كل من عليها فان، ويبقى وجه ربك ذو الجلال والإكرام، فبأي آلاء ربكما تكذبان؟ صدق الله العلي العظيم۔
العظيم अवल नाम अलहाजो जो ॾींदड़े ॾेह सारे ॾई न पचारे मिणनिया महिरबान घणो। अस्सलाम वालेकुम, आउं अव्हां जी मेज़बान प्रहर सैयद ऐं अव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे सलाम रमज़ान में भली कार चवां थी। अॼु अव्हांखे सेट ख़ाली लॻंदो हूंदो छो जो हिन प्रोग्राम जो सलाम रमज़ान जो जेको मेज़बान साथी आहिनि उहे अॼु मौजूदु न आहिनि। उनजो रीज़न मौजूदु न आहिनि, उनजी एब्सेंस जो जेको रीज़न आहे उहो असां उन्हनि खां सुभाणे ई पुछी वठंदासीं। पर उमेदु आहे तव्हां सभु ठीकु हूंदा ऐं अव्हांजा रोज़ा जेके आहिनि उहे बहितरीनु तरीक़े सां गुज़री रहिया हूंदा। ऐं जेकॾहिं आउं ॻाल्हि कयां त मौज़नि जी, त जी नाज़रीन मौज़ा बिल्कुलु थींदा आहिनि। यकीन कयो मौज़ा ईअं थींदा आहिनि जो असांखे ख़बर बि नाहे पवंदी। ऐं जेकॾहिं असां पंहिंजे आस पास ॾिसूं था, जेकॾहिं असां पंहिंजी इर्द गिर्द शयुनि खे जांचूं था, ऑब्ज़र्व कयूं था, त असांखे इहा शइ वाज़े महसूसु थिए थी त असांखे हर तरफ़ ख़ुदा जी ख़ुदाई नज़र अचे थी। असांखे हर तरफ़ ख़ुदा जूं रहमतूं नज़र अचनि थियूं। असांखे हर तरफ़ ख़ुदा जूं बरकतूं नज़र अचनि थियूं। नाज़रीन, अव्हां कॾहिं इहो सोचियो आहे त असां हींअर साह खणी रहिया आहियूं, बिल्कुलु मुफ़्त खणी रहिया आहियूं, असां हुन में कुझु बि नथा खणूं, बसि असां थोरो वात खोले साह खणूं था ऐं कॾहिं कॾहिं असांखे ख़बर बि नाहे पवंदी त असां साह खणी बि रहिया आहियूं। जी हींअर मूं तिलावत ॿुधी पे रमज़ान महरवी साहब जी आवाज़ में, त मूंखे महसूस बि न पिए थियो त मूं साह बि खयो पे। मूंखे का बि महिनत करण जी ज़रूरत ई न पई त असांजो साह हलियो बि पियो। चंडु पंहिंजे टाइम ते उभिरे थो लहे थो, सिजु पंहिंजे टाइम ते उभिरे थो लहे थो। कॾहिं महसूसु कयो आहे या कॾहिं असां टाइम ॾिठो आहे त चंडु अॼु नाहे उभिरियो या सिजु अॼु नाहे उभिरियो ऐं सिजु लहंदो केॾीमहिल, कॾहिं असांखे महसूसु ई नाहे थियो। अञा बि चओ था मौज़ा नथा एग्ज़िस्ट कनि, बिल्कुलु मौज़ा जेके आहिनि उहे एग्ज़िस्ट कनि था ऐं परवरदिगार उन्हनि मौज़नि खे हलाए पियो, इन दुनिया खे हलाए पियो, ॿिन्हिनि जहाननि खे हलाए पियो। ऐं कॾहिं बि ख़ुदि खे जेको आहे उहो तव्हांखे अंडर एस्टिमेट नाहे करिणो, छो जो अक्सर असां ईअं थी वेंदा आहियूं त असांखे इहो महसूसु थींदो आहे त असां इलाही गुनाह करे विधा आहिनि, असां इलाही ग़लति राह ते आहियूं, पर ईअं बिल्कुलु बि नाहे हूंदो। असां जेकॾहिं मूं हिकिड़ी न सेट ते जीअं आउं एंटर थियसि त मूंखे हिन साइड ते एॾी प्यारी कोटेशन मिली, उन ते लिखियलु आहे त स्टार्ट वेयर यू आर। तव्हां जिथे आहियो उतां खां स्टार्ट करियो, उतां खां शुरू करियो, देरि नाहे थी। असांखे नाहे ख़बर त ख़ुदा खे कहिड़ी अदा पसंदि आहे ऐं असांजी कहिड़ी अदा उन्हनि खे पसंदि अची वञे थी। अमूमन असां ख़ुदि खे इलाही गुनहगार, असां इलाही ख़ुदि खे ग़लति सम्झंदा आहियूं, पर छा ख़बर असां ख़ुदा जे आॾो तमामु सुरख़ुरू हुजूं, तमामु सुठा हुजूं ऐं जेके मुतक़ी ऐं परहेज़गार आहिनि उहे में बि सुठा न हुजनि। त इन लाइ पंहिंजी इबादतुनि खे, पंहिंजी दुआउनि खे जारी सारी रखो, छो जो दुआउनि में वॾी ताक़त आहे। यकीन करियो दुआउनि में वॾी ताक़त आहे। दुआ ऐं जेकॾहिं दुआ सची दिलि सां, सची नियत सां घुरी वञे त असांखे छा न छा मिली वञे थो। चवंदा आहिनि त जंहिं शइ खे असां शिदत सां चाहियूं त पूरी काइनात उनखे असांखे मिलाइण लाइ पूरियूं कोशिशूं कंदियूं आहे। उहो छो कंदी आहे? छो जो असांजूं दुआऊं हूंदियूं आहिनि ऐं दुआऊं हू परवरदिगार ॿुधंदो आहे। जेकॾहिं अॼु नथी दुआ क़बूल थिए त सुभाणे थींदी, जेकॾहिं सुभाणे नथी थिए त परीं ज़रूरु थींदी। दुआउनि जो अजर असांखे जेकॾहिं दुनिया में नथो मिले त आख़िरत में ज़रूरु मिलंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिकिड़ी मनसूब दुआ आहे जेका पाण अक्सर घुरंदा हुआ त या अल्लाह ए परवरदिगार, ए दिलुनि खे फेरण वारा ख़ुदा, मुंहिंजी दिलि खे ऐं मुंहिंजे मन खे पंहिंजे दीन ते ऐं इस्लाम ते पाबंद रख ऐं मूंखे हिमत ॾे त आउं उन शइ जी पाबंदी करे सघां। त असां बि जेकॾहिं इहे दुआऊं घुरंदासीं पंहिंजे लाइ, पंहिंजे प्यारनि लाइ, त केॾी न ज़िंदगी आसान थी वेंदी, केॾी न ज़िंदगी ख़ूबसूरत थी वेंदी। असां जेकॾहिं सोचण ते अचूं त असां लाइ केॾियूं सुठियूं शयूं आहिनि ऐं केॾी न ज़िंदगी असां पंहिंजे लाइ बि आसानियूं करियूं, ॿियनि लाइ बि आसानियूं करियूं। ऐं जेकॾहिं आउं हिन प्रोग्राम जी ॻाल्हि करियां, सलाम रमज़ान जी ॻाल्हि करियां, त असांजो जेको प्रोग्राम में आसानियूं कयूं आहिनि या सहूलियतूं ॾिनियूं आहिनि, जेके असांजा हिते ताउन फ़रमायो आहे, उनमें जेको पहिरियों नालो वठां त उनजो नालो आहे कृषि जामे शीरी, जंहिंखे चयो वञे थो त उहो 100% प्योर आहे, साफ़ आहे, अर्कियात सां ठहियलु आहे ऐं उनमें हिकु फुड़ो बि जेको आहे उहो पाणी जो नाहे पयल। केॾी न सुठी ॻाल्हि आहे त असांखे प्योर शइ मिले थी। छो जो प्योर असांखे इन लाइ मिले थी छो जो उनमें काफ़ी टेस्ट मरहला आहिनि, उनजी जेको आहे उनखां गुज़रे थो, उनखां पोइ असांखे कृषि जामे शीरी मिले थो। कृषि जामे शीरी खे नेशनली इंटरनेशनली अवॉर्ड्स मिली चुका आहिनि ऐं नेशनली इंटरनेशनली अवॉर्ड्स इन लाइ मिलंदा आहिनि छो जो शइ असांखे प्योर मिलंदी आहे ऐं प्योर तॾहिं हूंदी आहे जॾहिं उनखे ठाहियो वेंदो आहे। तव्हांखे ॿुधाईंदी हलां त
265 मरहलनि मां उनखे गुज़ारियो वञे थो ऐं उनखां अलावा जेका शुगर फ्री बोटल आहे उनखे 276 मरहलनि मां उनखे गुज़ारियो वञे थो ऐं उनखां पोइ असांखे कृषि जामे शीरी मिले थो जंहिंखे चयो वञे थो लाइट रिफ्रेशिंग कृषि जामे शीरी। बिल्कुलु उहा लाइट हूंदी आहे ऐं फ्रेशिंग हूंदी आहे। जेकॾहिं असां रमज़ान में गर्मियुनि जा स्पेशली रोज़ा रखी रहिया आहियूं त उन जे बारे में बि अव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिन में कूलिंग क्वालिटीज़ बि आहिनि जंहिंमें संदल आहे, गुलाब आहे, उनखां अलावा उशना आहे, खसखस आहे। इहे 4 हर्ब्स जेके आहिनि उहे पाण में कूलिंग क्वालिटीज़ रखनि था। कूलिंग क्वालिटीज़ में छा थींदो आहे त असां जेकॾहिं सहरी में इफ़्तारी में यूज़ कंदा आहियूं त असांजो जेको आहे उनमें गले में ख़राश नाहे थींदी, असां ईज़ीली पी सघंदा आहियूं। ऐं असांजे कॾहिं कॾहिं असां कहिड़ी शयूं खाई वेंदा आहियूं सहरी में स्पेशली, पोइ हाऊं ते ॿार थी पवंदो आहे, असांखे सुम्हणो हूंदो आहे, सही निंड बि नाहे ईंदी, पर जेकॾहिं असां कृषि जामे शीरी पियूं था त असांजे हाऊं ते ॿार बि नथो थिए ऐं असां ईज़ीली आराम सां सुम्ही बि सघूं था। इन जे करे इहो जो स्लोगन आहे कृषि जामे शीरी जो त सभु पीते हैं। ऐं उनखां अलावा जंहिं ताउन कयो आहे उन्हनि जो बि ज़िक्र करणु असां न विसारींदासीं। सबरोसो द चिकन स्पेशलिस्ट, तलो अमा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ, रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक, नेस्ले एवरीडे तुम में है कुछ ख़ास, पाकोला फ्लेवर, वेरी हेल्दी वेरी यम, सूफ़ी दस्तरख्वां, सूफ़ी एतमाद के लिए, नेस्ले मिल्क पे क्रीम, हर दिन खुशी से, क्विज़ सिर्फ क्विज़ ही पिलाया करो, वाइटल टी, वाइटल पियो ज़िंदगी जियो, ब्रिज पावर एंड बैटरीज, लज्जत ने थामा सेहत का हाथ, मलका मसाला, इनेक्स हर घर की ज़रूरत। ऐं इनेक्स जी तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त असां वटि हिते सिंध टीवी जे जेको चैनल आहे उन ते इनेक्स जा असां वटि वॉचिस पियल आहिनि जंहिंमें असांखे टाइम जी ख़बर पवंदी आहे त असांखे केॾी महिल ऑन ईयर थियणो आहे। उनखां अलावा अखुवत किसी आस को टूटने न दे, GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स, फॉर मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे जेको असां तव्हां सभु यूज़ करियूं था ख़ुशबू लाइ। अलखिदमत फाउंडेशन, कोई ताबीर अधूरी ना रहे, शारजा कुकिंग ऑयल, दिल चाहे और क्या, शारजा शारजा, टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल, शौकत खानम, उनकी सिर्फ एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई, ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स, 7 हर्बल नेचुरल स्किन केयर, हर्बियन समरस, एक बोतल बनाए 35 ग्लासेस। ऐं ॿियो अव्हांखे छा खपे वधीक। आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म, नंबर 1 क्वालिटी फॉर्म, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, SIUT क्योंकि SIUT अपना है, फातिमा फर्टिलाइज़र्स, सरसब्ज़ FF ज़मीन की जान फसल की जान। इन्हनि सभिनी जा असां थोराईता आहियूं जंहिं असांजे प्रोग्राम में सहकार कयो आहे। ऐं जेकॾहिं असां हाणे किचन जी तरफ़ हलूं जंहिंमें असांजी तमामु बहितरीनु शयूं ठही रहियूं हूंदियूं आहिनि। ऐं शेफ़ फैसल खे भली कार चवां थी प्रोग्राम में, कीअं हो? ठीकु आहे, अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ख़ैरु लॻो पियो आहे। तव्हां खां असां पुछंदासीं छा ठही रहियो आहे, ऐं मूंखे अॼु इहो ख़बर पई आहे त मुंहिंजी का पसंदि जी शइ ठही रही आहे। ऐं तव्हांखे शेफ़ फैसल जी ॻाल्हि ॿुधाईंदी लाइ तमामु माना जेके बि सन TV में माण्हू कमु कंदा आहिनि सभिनी जी हिकु हिकु ॾींहं ते पसंदि जी शइ ज़रूरु ठहंदी आहे। त तव्हांजा थोराईता आहियूं असां। ब्रेक जी तरफ़ हलूं था, पोइ अवां सां कचहरी कयूं था वधीक। ठीकु, किनारे रहजो, असां सां गॾु रहजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी नाज़रीन, अवां सभिनी खे ॿीहर सलाम रमज़ान में भली कार चऊं था। जिथां असां छॾियो हो सिलसिलो उतां खां ई खणूं था, शेफ़ फैसल खां, किचन खां। त हाणे ॿुधायो छा ठाहे रहिया आहियो? ॾही माण्हू अक्सर कोन खाईंदा आहिनि न, त टैंक में फ्लेवर्स आहिनि काफ़ी सारा। ऑरेंज आहे, मैंगो आहे, आड़ू जो बि हिन में फ्लेवर अची वियो पीच जो, त तव्हां हिन खे ॾही में मिक्स करे क्रीम सां गॾु खाई सघो था। त हिन लाइ मां फ़िलहालु घटि ठाहियां पियो ताकी 2 माण्हू खाई सघनि। 1 पा ॾही, ठीकु आहे, हिकिड़े लाइ ठाहियो। अधु कप खीर, 1 पा ॾही, अधु कप खीर बि विझणो आहे? खीर बि विझणो आहे, अच्छा, थोरो उनखे बैलेंस करण लाइ। ऐं फ्रेश क्रीम, अगरि फ्रेश क्रीम न आहे पैकेट वारी, त जेको खीर असां बॉइल कंदा आहियूं जे मथां मलाई ॼमी वेंदी आहे, उहा बि लाई हुनखे बि फेटे तव्हां विझी सघो था। त हिन में असां अधु कप मलाई विझंदासीं, अधु कप खीर ऐं 1 पा ॾही आहे। ऐं हिन सां गॾु मां हिन में छा विझंदमि, मैंगो फ्लेवर में टैंग। त इहो फ्लेवर बि ठही वेंदो ॾाढो सुठो ऐं ॿार बि शौक़ सां खाईंदा। त हिन में असां विझंदासीं 1, 2 ऐं 3 टेबल स्पून, 3 खाइण जा चमचा ज़बरदस्त। मैंगो फ्लेवर में असां टैंग जो पाउडर विझंदासीं ऐं
पीठल खंड खे पीसे ग्राइंड करे इहा बि 3 खां 4 खाइण जा चमचा हिन जे अंदरि विझंदासीं ऐं हिन खे चङी तरह मिक्स कंदासीं। इन खां अलावा काफ़ी फ्लेवर्स आहिनि टेंग जा, जेके बि फ्लेवर तव्हांखे सुठो लॻे इहो तव्हां सहरी में बि करे सघो था, पंहिंजी मर्ज़ी ते फ्लेवर्स करण जी। पाइनएप्पल आहे, मैंगो आहे, हा ऑरेंज आहे, सही। बसि हिन खे चङी तरह मिक्स कंदो ऐं फ्रिज में रखी हिन खे कलाक ॾेढ थधो कंदो, पोइ हिन खे खायो। ऐं ॿार अगरि ॾही नथा खाइनि त ॿारनि खे बि खारायो, छाकाणि सहरी में वधीक बहितर रहंदो छो जो हिन में विटामिन सी बि आहे न, त उहो इम्यून सिस्टम खे बूस्ट अप कंदो। पूरो ॾींहुं जेको असां थकल हूंदासीं उन मेंटेन तास बि न थींदी ऐं कैल्शियम आहे ॾही में काफ़ी मिक़दार में, त तव्हांखे कैल्शियम बि मिलंदो। ॿारनि खे बि ॾियो, ग्रोथ कंदा आहिनि ॿार जी बोन लाइ तमामु बहितरीनु। सही। ॿियो छा था ठाहियो? हे असांजी थी वई योगर्ट तयारु। ऐं ॿियो छा आहे कि इलायची फ्लेवर में असां वटि आहे कड़शी जामे शीरी। हे ॾाढो ज़बरदस्त आहे इलायची फ्लेवर में, ख़ासि कर सहरी लाइ इहा रेसिपी आहे कि खीर जो थधो गिलास, हिन में असां 4 खंड जा चमचा इलायची फ्लेवर में कड़शी जामे शीनी विझी ऐं थधो करे तव्हां हिन खे पीअंदो, सॼो ॾींहुं तव्हांखे तास कोन थींदी, छाकाणि त हिन में इलायची जो फ्लेवर आहे। इलायची खां हमेशह तास कोन थींदी आहे, त इहो थधो करे आख़िर में तव्हां पी सघो था या ॿारनि खे बि ॾेई सघो था। अगरि ॿार खीर नथा पीअनि त तव्हां कड़शी जामे शीनी जा ॿई फ्लेवर मां जेको बि तव्हांखे सुठो लॻे तव्हां विझी ॾेई सघो था। ज़बरदस्त। कलर केॾो ख़ूबसूरत थी वियो आहे। जी बिल्कुलु, पिस्तई कलर में ग्रीन कलर अची वियो जो। वॾी महिरबानी तव्हांजी, तमामु बहितरीनु डिशेस असांजे आॾो आहिनि। ऐं तव्हां बि इहे शयूं ट्राए कयो छो जो इनमें काफ़ी असरु पियो थो। मूं बि घर में वञी करे इहे डिशेस जॾहिं ट्राए कयूं त लिटरली मूंखे ॾाढो मज़ो आयो, ॾाढो सुठो लॻो। ऐं जेकॾहिं हाणे असां प्रोग्राम जे सिलसिले खे अॻियां वधाईंदे महिमाननि जी तरफ़ हलूं, उन्हनि जे इंट्रोडक्शन जी तरफ़ हलूं। अॼु असां वटि मौजूदु आहिनि अलामा मुफ़्ती सूफ़ी मोहम्मद हुसैन साहब, अव्हांखे भली कार चवां थी। ऐं उनखां अलावा मुफ़्ती अतीकुर रहमान लाखो साहब आहिनि, जेके सिंधी न्यूज़पेपर्स में आर्टिकल्स बि लिखनि था इस्लामिक जे हवाले सां। उनखां अलावा 2014 खां हू डिफरेंट स्क्रीन्स ते, सिंधी स्क्रीन्स ते अव्हांखे मिलनि था। अॼु असां उन्हनि सां कचहरी कंदासीं। कीअं हो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। कैसे हैं आप? माशाल्लाह, अल्लाह करम क्लास और अल्हम्दुलिल्लाह। और यहाँ हमारी हिते जेके आहिनि नातख़्वां वेठल आहिनि माहीन फ़ातिमा ऐं महरीन फ़ातिमा, अव्हांखे भली कार चवां थी। उनखां अलावा इकरा फ़रीद, अव्हांखे बि भली कार चवां थी। ऐं जेकॾहिं हाणे असां सवालनि जे सिलसिले ते हलूं त असांखे इहो ॿुधाइजो त रमज़ान जी छा फ़ज़ीलत आहे, रोज़नि रखण जी छा फ़ज़ीलत आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां त हीअ हिकु अल्लाह तबारक व तआला जो हिकिड़ो फ़रीज़ो आहे। उनखां बाद हिकिड़ी ही ख़ुसूसी इबादत आहे। जेके शयूं रोज़े जी इबादत जे अंदरि आहिनि उहे ॿियनि में अंदरि न आहिनि। सभ खां पहिरियां त रमज़ान जे रोज़े जी ख़ुसूसियत इहा आहे जो अल्लाह तबारक व तआला हदीस कुदसी जे अंदरि चए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए थो त असौमु ली व अना अजज़ी बिही, त रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ख़ासि तौर ते, ऐं आउं इन जी जज़ा आउं पाण ॾींदुसि। उन जी वजह उलमा इकराम लिखनि था त ॿियूं जेकी इबादतूं आहिनि उन्हनि इबादतुनि जे अंदरि ज़ाहिरी हिकिड़ो पहलू हूंदो आहे। जेकॾहिं असांजे साम्हूं को नमाज़ पढ़ी रहियो आहे त ख़बर पइजी वेंदी त हीउ नमाज़ पढ़ी रहियो आहे या जिहाद करे रहियो आहे या ज़कात ॾेई रहियो आहे, त उहा इंसान ॿिए खे ख़बर पवंदी। पर रोज़ो हिकु अहिड़ी अल्लाह तबारक व तआला जी इबादत आहे जो उहा सिर्फ़ु बाने खे ख़बर हूंदी आहे ऐं उनजे रब खे ख़बर हूंदी आहे। जेसिताईं ॿुधाइजे। हिन वक़्तु जीअं मां वेठो आहियां, तव्हां वेठा आहियो, कंहिंजी ख़बर न आहे, हीअ हिकु अहिड़ी इबादत आहे। ऐं इन सां गॾु रमज़ान मुबारक जी जेका अहमियत आहे उहा अहमियत जेकॾहिं असां ॾिसूं त उन में रोज़े जो वॾो किरदारु आहे। रोज़े जी वॾी अहमियत आहे। असांखां माण्हू सुवाल कंदा आहिनि त रमज़ान मुबारक जी रहमतूं असां कीअं समेटियूं ऐं एहतराम कीअं कयूं, छा दस्तरख़्वान लॻाइजनि, छा ख़ुशियूं मल्हाइजनि, इहे सभु पंहिंजी जॻह ते। पर सभ खां वधीक रमज़ान जो एहतराम इहो आहे जो रमज़ान जो महीनो जीअं शुरू थिए त मुस्लमान रोज़ा रखणु शुरू करे छॾे। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला क़ुरान में फरमायो फमन शहिद मिनकुम अश-शहर फलयसुमहु, तव्हां मंझां जेको रमज़ान जो महीनो लभे थो ऐं उनजी ज़िंदगी में रमज़ान जो महीनो अचे थो त उन में रोज़ा रखे। सुभान अल्लाह। ऐं सभ खां वॾो एहतराम रमज़ान जो इहो ई आहे। असां ॿियूं जेकॾहिं शयूं कयूं, तस्बीहात पढ़ूं, सभु कुझु कयूं, पर जेकॾहिं असीं इन मक़सद खे असीं हासिलु न करे सघूं ऐं पूरो न करे सघूं ऐं एहतराम सभ खां वॾो आहे ई इहो त उन रोज़ा रखिया वञनि। ऐं जेकॾहिं को इंसानु हिन महीने में हिन जूं रहमतूं जेको आहे समेटणु चाहे थो, अल्लाह तबारक व तआला जी रहमत जो नुज़ूल थिए थो। ऐं हीउ रमज़ान जो महीनो तरबियत आहे।
पूरे साल जी तरबियत आहे। बुज़ुर्गनि दिन फरमाइनि था त जंहिं इंसान जो जंहिं मुस्लमान जो रमज़ान जो महीनो तरतीब सां गुज़रे थो त पूरो साल तरतीब सां गुज़रे थो। बेशक उन जी वजह इहा त सुबुह सादिक खां वठी करे ग़ुरूब आफ़ताब ताईं इंसान जेको आहे उहो इबादत में हूंदो आहे। रोज़ो हिकिड़ी इबादत हूंदी आहे, उन खां पोइ वरी उन गॾु तस्बीहात कंदो आहे, तरावियूं पढ़ंदो आहे, एतिकाफ़ कंदो आहे, क़ुरान मजीद पढ़ंदो आहे। इहा सभु पूरी इन करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो शाबानु शहरी व रमदानु शहरुल्लाह, त शाबान मुंहिंजो महीनो आहे ऐं रमदान अल्लाह ताला जो महीनो आहे। सुभान अल्लाह। इन जो मतिलबु इहो आहे, उलमा इकराम लिखनि था त हिन में हर कमु जेको बानू कंदो आहे उहो अल्लाह जी रज़ा जे लाइ कंदो आहे। इन जे करे हिन महीने जी निस्बत अल्लाह तबारक व ताला जी तरफ़ थी वई आहे। सुभान ऐं आख़िरी में ॻाल्हि हिकिड़ी ॿुधायां, ॿिया महीना जेतिरा महीना आहिनि उन्हनि जो ज़िक्र क़ुरान मजीद में न आहे। ख़ासि ऐं इनफ़रादी तौर ते रमज़ान जो महीनो ख़ासि इहो आहे जंहिंजो नालो क़ुरान मजीद जे अंदरि आहे। सुभान शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान। रमज़ान उहो महीनो आहे जंहिंमें अल्लाह तबारक व ताला जो क़ुरान लारे किताब नाज़िल थी। इन करे इनफ़रादियत इन जी रमज़ान जे महीने जी आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अलामा साहब आपसे अगर पूछें कि अक्सर हमें क्या होता है कि जैसे ही अज़ान की आवाज़ आती है हमें तो नमाज़ पढ़ने के लिए चले जाते हैं, या हम चाहते हैं कि थोड़ी देर के बाद जाएं, तो मतलब कोई डिफरेंस है सवाब में कि हम अगर टाइम पे जाएंगे, आवाज़ सुनकर जाएंगे, बिल्कुल उसी टाइम नमाज़ पढ़ना शुरू कर देंगे, या थोड़ी ताख़ीर से जाएंगे, तो कोई डिफरेंस है सवाब में? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिहि व सहबिहि अजमईन। बहुत अच्छा सवाल है कि असल में ये अज़ान है अल्लाह की तरफ से दावत है नमाज की तरफ आने की। बिल्कुल बेशक। मौज़न अज़ान को जो कहता है हय्या अलस्सलाह, आओ नमाज की तरफ, हय्या अलल फलाह, आओ फलाह की तरफ, आओ कामयाबी की तरफ। तो बंदा कहता है लब्बैक, कहता हुआ जो है अज़ान का जवाब देता है और फिर वो निकल जाता है मस्जिद की तरफ, या नमाज की तैयारी शुरू करता है कि वज़ू करता है और मस्जिद जा के नमाज़ पढ़ने की कोशिश करता है। बिल्कुल। हर चीज़ का अजर जो है वो उसके हिसाब से है। जो जितनी जल्दी करता है पुकार का जवाब जितनी जल्दी देगा अल्लाह की रहमत उसकी तरफ उतनी जल्दी मुतवज्जो होगी। अच्छा, इसी तरीके से जितने कदम चल के वो जा रहा है, जितनी देर वो बैठ के नमाज का इंतज़ार कर रहा है, ये सारा हिसाब इसका नमाज के अंदर शुमार होगा। ऐसा नहीं कि ये नमाज से अलग है, नहीं, ये इसका शुमार नमाज के अंदर। हमारे यहाँ सबसे बड़ा एक मसला ये बन गया मुसलमानों में, वो है अज़ान होती है अपने कामों में मशरूफ़ रहते हैं। बिल्कुल। ये सबसे बड़ा अलमिया है। जब अज़ान हो तो मोमिन मुसलमान सारे काम छोड़ दें और अल्लाह की दावत को सुने, पैगाम को सुने तवज्जो के साथ और उसका जवाब दें। लोगों को अंदाज़ा नहीं है कि अज़ान की जो अज़ान का जवाब देना है, जो जुमले वो कहता है वही जुमले तकरीबन हमने अदा करने, हय्या अलस्सलाह हय्या अलल फलाह के जवाब में हमने ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम कहना है। हर इन चंद जुमलों का सवाब 2 लाख नेकी है। सुभान अल्लाह। अब आदमी अंदाज़ा करे कि एक एक नेक काम करने की नेकियां होती हैं और अज़ान का जवाब देने की एक नेकी है। अज़ान को तवज्जो के साथ सुनना इंसान को कंसंट्रेट करता है अपने दिमाग को। ये जो दिमाग इंतशार में रहता है, मुंतशिर रहता है, हर तरफ घूमता रहता है, सिर्फ इस एक अज़ान की बदौलत इसके अंदर यह कमाल पैदा हो जाता है कि इसका दिमाग यकसू हो जाता है। इसके अंदर सोचने समझने की, राइट फैसला करने की सलाहियत पैदा होती है। अज़ान सुनने का जो और सबसे बड़ा मसला ये है कि फ़ी ज़माना हमारे यहाँ नफ्सियाती मरीज़ बहुत ज़्यादा हैं। सही। नफ्सियाती मरीज़ अगर अज़ान को तवज्जो के साथ सुनेगा उसके ये मर्ज़ ख़त्म होंगे। सुभान अल्लाह। दिमागी मर्ज़ है वो भी ख़त्म होंगे। अच्छा, फिर हमारे यहाँ इस बात का एहतमाम नहीं करते ना, लोग ये समझते नहीं हैं कि हर चीज़ के इसको तिब्बी उसूल इसको समझाए नहीं जाते। अच्छा, अब हमारे यहाँ मीडिया पर गुफ्तगू होती है तो वो एक मुख्तसर वक्त में मुख्तसर मौजू पर बात हुई और फिर वो साल भर तकरीबन जो है ना इसके बाद वो बात नहीं हो सकेगी। सही। होता यह है कि एक चीज़ समझाने के लिए उसकी तकरार ज़रूरी है। जब तक उसको तकरार के साथ पूरे एहतमाम के साथ उसको फॉलोअप करके उसको ना समझाया जाए, इंसान की समझ में नहीं आता। बिल्कुल। इसी तरीके से आजकल के ज़माने में लोग मुख्तलिफ़
ذہنی عوارضات یا جسمانی عوارضات کا شکار رہتے ہیں. بالکل. یہ روزہ جو ہے، یہ جو آپ نے فائدے کا سوال پوچھا تو میں نے کہا فائدے میں آپ کو 3-4 چیزوں کے اکٹھے فائدے سمجھاتا ہوں. جی بے شک. کیونکہ ہم سب چیزیں جو ہے نا اذان کے ساتھ، نماز کے ساتھ، یہ ساری جو ہے مل کر ہیں، جڑی ہوئی ہیں ساری چیزیں. سب ایک دوسرے کے ساتھ انہینس. اب دیکھیں ایک چیز کو سمجھیں، روزے کا ثواب ملے گا آپ کو، مگر آپ یہ سوچیں کہ جہاں ثواب ہے آخرت کے لیے وہاں دنیا میں بھی ہے. دنیا میں کیا ہے کہ انسان اپنی خواہشوں کو چھوڑتا ہے تو اس کے اندر صبر پیدا ہوتا ہے. لالچ، حرص، تگ و دو اور پھر لوٹنے کی، جو کھسوٹنے کی جو انسان کے اندر نفسانی بیماری پیدا ہوتی ہے، اس سے رک جاتا ہے. روزہ رکھے گا تو اس کے اندر سب سے بڑی چیز جو پیدا ہوگی وہ ہے تقوی، خوف خدا. بالکل. اچھا، یہ خوف خدا کا مطلب یہ ہوتا ہے کہ خدا اور اس کے رسول کی محبت کا پیدا ہونا. تقوی کا جو سب سے بہترین معنی جو ہے وہ یہ ہے اللہ اور اس کے رسول کی محبت کا پیدا ہونا. اگر انسان کے دل میں اللہ اور اس کے رسول کی محبت اشد پیدا ہو گئی، شدت کے ساتھ پیدا ہو گئی، تو پھر آپ یقین کریں اللہ اور رسول کے احکام پر عمل کرنا آسان ہو جائے گا. لوگ اپنی زبان کو غلط باتوں میں استعمال نہیں کریں گے. ہماری معاشرے کا سب سے بڑا المیہ آنکھوں کا ہے، آنکھوں کا استعمال غلط ہو رہا ہے. حیا کا ہے، بے پردگی کا ہے. لوگ یہ کہتے ہیں کہ ون سائیڈڈ معاملہ ہے. ون سائیڈڈ نہیں ہے، ہر ایک کے لیے احکام موجود ہے. مرد کے لیے بھی ہے، عورت کے لیے بھی ہے. اچھا، اب پردے کا مطلب لوگوں کی نظر یہ ہوتا ہے کہ پورا جو ہے نا وہ کپڑے اوڑھ کے بیٹھ جائے اور سانس بھی نہ لے سکے. یہ کنسیپٹ نہیں ہوتا. کنسیپٹ یہ ہے کہ انسانی اعضاء جو ہے وہ انسان کے نظر نہیں آنے چاہیے دوسرے انسان کو. اچھا، وجہ کیا ہے کہ ایک نسل انسانی جو ہے وہ وجود پاتی ہے عورت سے. اس کی تربیت کرنی عورت سے. اچھا، آپ یہ دیکھیں کہ تربیت کرتی ہے نا، پچھلے دور میں مائیں کرتی تھی، اولاد فرما بردار ہوتی تھی، گھر کے کام میں، کاج میں، معاملات میں، سب میں رہتی تھی. اچھا، اس دور میں یہ چیزیں نہیں ملیں گی آپ کو. علامہ کوئی کنٹینیو کریں گے لیکن نعت کی طرف چلیں آپ کی اجازت ہو تو. بالکل چلیں. اقرا فرید گزارش کہتی تو نعت سان کے بتائیے. صلی علی نبینا صلی علی محمد صلی علی شفیعنا صلی علی محمد. میں لب کشا نہیں ہوں، میں لب کشا نہیں ہوں، اور محو التجا ہوں. میں محفل حرم کے آداب جانتا ہوں، میں لب کشا نہیں ہوں. یہ روشنی سی کیا ہے، خوشبو کہاں سے آئی. یہ روشنی سی کیا ہے، خوشبو کہاں سے آئی. شاید میں چلتے چلتے طیبہ تک آ گیا ہوں. شاید میں چلتے چلتے طیبہ تک آ گیا ہوں، میں لب کشا نہیں ہوں. اور طیبہ کے سب گدا گئے پہچانتے ہیں مجھ کو. طیبہ کے سب گدا
पहचानते हैं मुझको खबर नहीं थी कि मैं इस कदर बड़ा हूँ, मुझको खबर नहीं थी मैं इस कदर बड़ा हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ। और इक़बाल मुझको अब भी महसूस हो रहा है, इक़बाल मुझको अब भी महसूस हो रहा है कि रोज़े के सामने हूँ, रोज़े के सामने हूँ और नात पढ़ रहा हूँ, रोज़े के सामने हूँ और नात पढ़ रहा हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ और महवे इल्तिजा हूँ, मैं महफिले हरम के आदाब जानता हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इकरा आपकी आवाज़ बहुत अच्छी है, बहुत प्यारी आवाज़ है माशाल्लाह से। ऐं तमामु बहितरीन आवाज़ सां ऐं तमामु बहितरीन नात सां असां बि वक़फ़े जी तरफ़ वञूं था, नंढड़ी साई जी तरफ़ वञूं था। सो केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी नाज़रीन, अव्हांखे ॿीहर सलाम रमज़ान में भली कार चऊं था। असांजी कचहरी जो सिलसिलो सवाल ऐं जवाबनि जो सिलसिलो हली रहियो हो, उन्हीं के असां कंटिन्यू करूं था। जी, हमने जहाँ पे छोड़ा था आपका जवाब जो था पर्दा पे, वहीं से आप स्टार्ट करें। बात कर रहा था मैं पर्दे की, जी हया की। जी सबसे ज़्यादा ज़रूरत माशरे को हया की है। बेशक। इंसान हया से एक दूसरे की इज़्ज़त करता है, एक दूसरे का एहतराम करता है। जिस माशरे में हया नहीं होगी वो माशरा फरमाबरदारों का नहीं होगा, अच्छे लोगों का नहीं होगा। बेशक। अच्छा, हया नहीं होगी, औलाद माँ बाप का अदब नहीं करेगी। अच्छा, जब तक औलाद का माँ के साथ एहतराम नहीं होगा, अदब नहीं होगा, उसकी ज़रूरियात, उसका ख्याल नहीं होगा, उसकी बीमारी में उसकी खिदमत नहीं होगी, वो कामयाबी नहीं है। बेशक। कामयाबी ये है कि इंसान अपनी ज़ात में दूसरों के लिए नफ़ा बख्श हो। और नफ़ा बख्श में सबसे पहला जो सिलसिला है माँ बाप भाई बहन का है। फिर जितने लोग मुलाकात करते हैं उनके साथ ज़बान का है, गुफ्तार का है। बिल्कुल। जब इंसान अपनी ज़बान के साथ, अपने गुफ्तार के साथ लोगों को खुश नहीं कर सकता, लोगों की दिल आज़ारी करता है, उसका दिल को तकलीफ़ पहुंचाता है, तो फिर वो मुसलमान जो है ना, उसका अमल ख़राब है। सुभान। इस्लाम कहता है नेकी ये है कि लोगों के साथ खुश अखलाक़ी के साथ मिलो, सही, लोगों की दिलदारी करो, दिल आज़ारी ना करो। किसी के साथ अगर कोई अच्छा सलूक नहीं कर सकते, बहुत अच्छा इसको खिदमत नहीं कर सकते, तो उसके साथ खूबसूरत बात करो, उसके दिल को तस्कीन पहुँचाओ। अल्लाह ताला ने फरमाया जो इंसान के दिल को तस्कीन पहुँचाता है, उसको दिलदारी करता है, मैं उसे क़यामत में बेहिसाब बख्श दूँगा। अच्छा, कभी कभी कहा जाता है कि सच बोलकर दिल जो है वो अगर टूटता है तो टूटने दो, लेकिन सच बोलो। अच्छा, सच बोलने का मसला ये नहीं है कि लोग दिल तोड़ दें। किसी को अच्छी बात कहनी है, बात सच्ची है और वो उसका दिल टूट रहा है, वो दिल उसका बुरा लग रहा है, मतलब उसको किस बात का बुरा लग रहा है कि वो सच बोल रहा है। सही नहीं, असल में मसला ये है कि माशरा ख़राबी की तरफ चला गया। सही। हम इस माशरे, ये जो मीडिया है इसका काम है माशरे को अच्छी चीज़ बताना, सही बात समझाना,
اس کو اس بات کو سمجھانا کہ تم ایک غلط کام کر رہے ہو اور کوئی تم کو یہ کہہ رہا ہے کہ یہ تم نے غلط کام کیا ہے تو یہ برا نہیں ہے، یہ چیز جو تمہارا عمل ہے تمہارا کو چاہیے کہ تم اس کی اصلاح کرو، نہ کہ تم سامنے والوں کو ذلیل کر دو۔ اس کا مطلب یہ ہوا کہ برائی تمہارے اندر موجود ہے تبھی تو تم نے سامنے والے کو ذلیل کیا ہے۔ صحیح، بتانے کا طریقہ الگ ہونا چاہیے۔ اگر ہم کسی کو بتائیں کہ آپ میں یہ برائی ہے تو ہم صرف اسی کو بتائیں، سب کو نہ بتائیں، جی اخلاق سے بتائیں، سب کو نہ بتائیں۔ جیسے محفل میں بیٹھ کر ہم اپنے دوستوں پہ کرتے ہیں تو وہ उहा शइ न करणु खपे। असांखे सिर्फ़ु जेको असांजो दोस्त आहे या जंहिं में या शइ बुराई आहे उन्ही खे ॿुधाइणु खपे, ख़ानदान खे न ॿुधाइणु खपे त हिन शइ में या हिन माण्हू में या बुराई आहे। قرآن کریم نے जी जी ان ساری جو یہ ہماری نفسانی کہتے ہیں، اخلاقی کہتے ہیں نا برائیاں کون کون سی ہوتی ہے، ان سب کو لے منع کرنا، تانا دینا، جی جھوٹ بولنا، جی نفرت کرنا، ہاں لوگوں سے کینہ رکھنا، صحیح لوگوں کے لیے زیادہ گمان کرنا، یعنی کہ ہم نے بیٹھے بیٹھے گمان کر لیا آپ نے یہ کیا ہوگا، آپ نے یہ کیا ہوگا، آپ نے یہ کیا ہوگا، یہ گمان اپنے کر آپ لیا، سے سوچ لینا، نہیں یہ نہیں، یہ اسلام منع کر۔ کسی کے ساتھ بہت زیادہ امید وابستہ کر لینا کہ ہم کوئی کام کرنے جا رہے ہیں اور امیدیں لگا کے بیٹھے ہیں، یہ بھی اسلام منع کرتا ہے۔ یہ کیا ہے کہ ساری چیزیں اس بات کا آخر میں دل ٹوٹے گا، لوگوں کو دلوں میں برائی پیدا ہوگی، اسلام نے جڑ سے اس بات کو ختم کر دیا۔ اچھا ایک بات بتاؤں آپ کو، رمضان کا مہینہ ہے، اللہ تبارک و تعالیٰ روزانہ گناہ گاروں کو بخشتا ہے، مومن مسلمانوں کو بخشتا ہے، مگر ان بخشنے میں چند لوگ ایسے ہیں جن کی بخشش نہیں ہے۔ شب قدر کی رات میں بھی بخشش نہیں، اور لیلۃ القدر کی رات میں بھی جب بخشش عام ہے اس رات میں بھی نہیں۔ کون ہے؟ جس کے دل میں کسی مسلمان کے لیے کینہ ہے، حسد ہے، بغض ہے، عداوت ہے، یہ وہ ایسی چیزیں ہیں جو انسان کے دل میں ہیں، کسی اور کو پتہ نہیں۔ میرے دل میں ہے کہ میں ان صاحب سے بلا وجہ کا میرے دل میں بغض ہے، انہوں نے میرے ساتھ فلاں وقت برائی کی تھی، دل میں رکھ لی۔ اللہ تعالیٰ کہتا ہے کہ قیامت تک اللہ تعالیٰ اس کو بخشے گا نہیں جب تک یہ اپنے دل سے اس قدورت کو نکالے گا۔ تمام بہترین، اب ان کی طرف ہی چلتے ہیں۔ جی 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 نبی کریم صلی اللہ علیہ وسلم فرمانے علی شان زیادہ چیو ت ایکڑی حدیث شریف ہے، رسول اللہ صلی اللہ علیہ وآلہ وسلم فرماयो المؤمن مرآۃ المؤمن، صحیح مومن مومن جو آئینو ہے۔ صحیح علماء اکرام فرمائن تھا त हूअं तशरीह जी ॿियनि एतवारनि सां बि आहे, पर हिकिड़ो एतवार इहा आहे त जीअं आईनो जेको हूंदो आहे उनजे साम्हूं असीं वेंदा आहियूं त असांजे साम्हूं का कपिड़नि ते लिबास ते का शइ लॻल हूंदी आहे, को जीत पियो हले या कुझु अहिड़ो हूंदो आहे त उहो जेको आईनो हूंदो आहे बग़ैर शोर करे कंदे, बग़ैर आवाज़ कंदे तव्हांखे ॿुधाईंदो आहे। त इन हदीस जो मतिलबु इहो आहे त मोमिन मोमिन जो आईनो हूंदो आहे, इन जो मतिलबु त मोमिन ॿिए मोमिन खे ईअं ॿुधाईंदो आहे जीअं आईनो ॿुधाईंदो। एॾो अंदरि मफ़ाहीम लिकियल आहिनि त मोमिन मोमिन जो आईनो हुजणु घुरिजे। ॿी हदीस मूंखे यादि आई त इस्लाम छा आहे, इस्लाम हदीस शरीफ़ जे अंदरि अचे थो त इस्लाम 70 ऐं कुझु हिसा आहे। आला कलिमतु ला इलाहा इल्लल्लाह, ईमान जो जेको सभ खां आला दर्जो इहो छा आहे, अल्लाह तबारक व तआला जी वहदानियत जो ऐलान करणु, इक़रार करणु। उहा अदना हा ऐं उनजो जेको अदना हिसो आहे ईमान जो उहो छा आहे, इमाततुल अज़ा अन तरीक़े, रस्ते जे मथां का शइ जेका तकलीफ़ ॾे रखियलु आहे उन खे हटाइणु, हुज़ूर फरमाया इहो बि ईमान जो हिसो आहे। उलमा इकराम फरमाइनि था जिथे इस्लाम असांखे वहदानियत जो ॿुधाए थो, जिथे इस्लाम असांखे रिसालत जो ॿुधाए थो ऐं नबी करीम वसल्लम जे औसाफ़ जे बारे में ॿुधाए थो, उते असांखे ईमान सां गॾु नबी करीम वसल्लम फरमायो त जेको तकलीफ़ दे शइ जेका रस्ते ते पई आहे उन खे हटाइण बि ईमान आहे, हिक ॿिए जो ख़्यालु रखणु, इहो ईमान जो हिसो आहे। ऐं सिर्फ़ु ईमान इहो न आहे त मस्जिद ताईं महदूद रहणु, ईमान सिर्फ़ु इहो न आहे त वहदानियत करणु, बल्कि उलमा फरमाइनि त इन हदीस में असांखे ॿ शयूं ॿुधायूं आहिनि, हिकिड़ो त ईमानियात, ॿियो इहो आहे त मुआशरत। तकलीफ़ कंहिंखे न ॾियो, तकलीफ़ कंहिंखे न ॾियो, बल्कि जेकॾहिं को इंसानु माण्हू तकलीफ़ जी शइ हटाए थो रस्ते तां त उहो बि ईमान जो हिसो आहे, इन खे बि ईमान सम्झियो वञे। असां अॼु हिकिड़ी तरफ़ हलंदा आहियूं त इहो ईमान चवंदा आहियूं त जेकॾहिं नमाज़ आहे, रोज़ो आहे, ज़कात, बसि इहो ईमान आहे, उनखे अलावा मुआशरत तरफ़ कोन वेंदा आहियूं। हालांकि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन खोड़ सारा आहिनि जिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अख़लाक़ जे हवाले सां तमामु वधीक तब्दील फरमाई। हुज़ूर फरमायो त मोमिन मज़ा बहितरीन मोमिन उहो आहे, मुस्लमान उहो आहे जंहिंजा अख़लाक़ सुहिणा, जंहिंजा अख़लाक़ सुठा आहिनि, त गोया के बहितरीन मुस्लमान उहो ई आहे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे
फ़रमान जी रोशनी में जंहिंजा अख़लाक भला हुजनि असांखे ॿियनि शयुनि तरफ़ न ॾिसणु घुरिजे बल्कि उन मुस्लमान जे अख़लाक तरफ़ ॾिसणु अव्हां जी इजाज़त सां नात जी तरफ़ हलूं था। असां सां गॾु माहीन फ़ातिमा ऐं महरीन फ़ातिमा आहिनि जेके ट्विन्स आहिनि, ॾाढियूं प्यारियूं आहिनि, इन्हनि खां नात ॿुधूं था। बेखुद किए देते हैं अंदाज़ ही जाबाना, दिल में तुझे रख लूं ए जलवाए जानाना, दिल में तुझे रख लूं। इतना तो करम करना ए चश्मे करीमाना, इतना तो करम करना ए चश्मे करीमाना, जब जाने लबों पर हो तुम सामने आ जाना, जब जाने लबों पर हो तुम सामने आ जाना, दिल में तुझे रख लूं। दुनिया में मुझे अपना जो तुमने बनाया है, दुनिया में मुझे अपना जो तुमने बनाया है, महशर में भी कह देना मैं है मेरा दीवाना, महशर में भी कह देना ये है मेरा दीवाना, दिल में तुझे रख लूं। पीने को तो पी लूंगी पर अर्ज़ ज़रा सी है, पीने को तो पी लूंगी पर अर्ज़ ज़रा सी है, अजमेर का साकी हो बगदाद का मैं खाना, अजमेर का साकी हो बगदाद का मैं खाना, दिल में तुझे रख लूं ए जलवाए जानाना, बेखुद किए देते हैं अंदाज़ ही जाबाना, दिल में तुझे रख लूं। सुभान अल्लाह, केतिरो न सुकून आहे नात में। इन्ही सां गॾु असां नंढड़ी साई जी तरफ़ हलूं था। किथां न वञिजो, असां सां गॾु रहिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में अव्हांखे ॿीहर भली कार चवां थी। ऐं तव्हां सभिनी जेके बि असांखे टाइम ॾेई ॾिसी रहिया आहियो, मूंखे ख़बर आहे हिन टाइम इफ़्तारी जो टाइम आहे, पर असांखे बि ॾिसी रहिया आहियो, नात बि ॿुधी रहिया आहियो, ऐं जेके असांजा उलमा कराम आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं बि ॿुधी रहिया आहियो, त तव्हांजा बि थैंकफुल आहियूं। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां वटि आया, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां वटि आया। उन खां अलावा वॾी महिरबानी उन्हनि जी जंहिं असां सां हिन प्रोग्राम में सहकार कयो आहे, कृषि जामे शीरी, जंहिंजो स्लोगन आहे सब पीते हैं। कृषि जामे शीरी 100% प्योर आहे, ऐं उन खां अलावा हुन में हिकु फुड़ो बि पाणी जो नाहे पियल, ऐं उहो मुकमल जेको आहे अर्कियात सां ठहियलु आहे।
ऐं उनखे नेशनली इंटरनेशनली काफ़ी अवॉर्ड्स मिलियल आहिनि। नेशनली इंटरनेशनली अवॉर्ड्स तॾहिं मिलंदा आहिनि जॾहिं शइ सच में सुठी हूंदी आहे ऐं साफ़ु हूंदी आहे, पाक हूंदी आहे। छो जो कृषि जामे शीरी जेका आहे उहा 265 मरहलनि जो जेको टेस्ट जो मरहलो हूंदो आहे उनखां पोइ गुज़री करे असांजे हथनि में ईंदी आहे। ऐं उनखां अलावा उनजी जेका शुगर फ्री बॉटल आहे उहा 276 मरहलनि खां पोइ असांजे हथ में ईंदी आहे। ऐं कृषि जामे शीरी जा 2 फ्लेवर्स आहिनि, इलायची बि आहे, उनखां अलावा ॻाढ़ो शरबत तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो ऐं तमामु टेस्टी आहिनि। ऐं तव्हांखे जेके उन्हनि खे ठाहिण जी जेके तरकीबूं आहिनि उहे त हुअं ई ॿुधाईंदा रहंदा आहियूं। त कृषि जामे शीरी जो इस्तेमालु कयो। ऐं उनखां अलावा कृषि जामे शीरी में 4 जेके आहिनि उहे हर्ब्स पिया आहिनि जंहिंमें कूलिंग क्वालिटीज़ आहे, जंहिंमें संदल आहे, गुलाब आहे, उशना आहे, ख़सख़स आहे। त रमज़ान जे करे गर्मियुनि में आहे त तव्हां जे करे कृषि जामे शीरी सहर ऐं इफ़्तारी में यूज़ करियो था त ॾींहुं ठही वञे थो। ऐं उनखां अलावा जंहिं असां ताउन कयो आहे उन्हनि जा नाला बि असां ॿुधाइण न विसारींदासीं। सबरोसो द चिकन स्पेशलिस्ट, तलो अमा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ, रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक, नेस्ले एवरीडे तुम में है कुछ ख़ास, पाकोला फ्लेवर वेरी हेल्दी वेरी यम, सूफ़ी दस्तरख़्वां सूफ़ी एतमाद के लिए, नेस्ले मिल्क पे क्रीम, हर दिन खुशी से, क्विज़ सिर्फ क्विज़ ही पिलाया करो, वाइटल टी वाइटल पियो ज़िंदगी जियो, ब्रिज पावर बैटरीज, लज्जत ने थामा सेहत का हाथ, मलका मसाला, इनेक्स हर घर की ज़रूरत, अखुवत किसी आस को टूटने न दे। ॿियो अञा तव्हांखे छा खपे, तव्हां जूं जेके आसूं उमेदूं आहिनि उहे बरक़रार रहनि। GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स, फॉर्मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे, अल खिदमत फाउंडेशन, कोई ताबीर अधूरी ना रहे, शारजा कुकिंग ऑयल, दिल चाहे और क्या शारजा शारजा, टैंग टैंग बनाए बेहतर मुस्तकबिल, रोज़ाना, शौकत खानम, उनकी सिर्फ एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई, ब्लैक रोज़, कलर एक्सपर्ट्स, 7 हर्बल नेचुरल स्किन केयर, उनखां अलावा हर्बियन समर रस, 1 बोतल बनाए 35 ग्लासेस, हिकिड़ी बोतल मां अवां 50 ग्लासेस ठाहे सघो था। आराम का नाम है, डायमंड सुप्रीम फॉर्म, नंबर 1 फॉर्म क्वालिटी जेका आहे उनजी नंबर 1 आहे ऐं हर घर में इहो यूज़ थिए थो असां वटि। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, SIUT क्योंकि SIUT अपना है, फातिमा फर्टिलाइज़र्स, सरसब्ज़ FF ज़मीन की जान फसल की जान, इन्हनि सभिनी जो जेको सहकार आहे असांजे सलाम रमज़ान प्रोग्राम में उन्हनि जो जेका असां वॾी महिरबानी मञूं था। ऐं सलाम रमज़ान जो टाइम जेको आहे उहो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। इन लाइ असां सभिनी खे स्पेशली मूंखे प्रह सैयद खे ॾींदा इजाज़त अल्लाह निगहबान। उनखां पहिरीं असां नात जी तरफ़ वञूं था। मां ही नई महरीन खां गुज़ारिश कंदसि तव्हां नात ॿुधाइजो असांखे। उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते, उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते, ये हवाले मुझे रुसवा नहीं होने देते, उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते, उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते, ये हवाले मुझे रुसवा नहीं होने देते, मेरे हर ऐब की करते हैं वो पर्दा पोशी, मेरे हर ऐब की करते हैं वो पर्दा पोशी, मेरे जुर्मों का तमाशा नहीं होने देते, मेरे जुर्मों का तमाशा नहीं होने देते, उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते, लोग मुश्किल
ہم محمد کے گھرانے کی طرف دیکھتے ہیں، ہم محمد کے گھرانے کی طرف دیکھتے ہیں، ان کا منگتا ہوں جو منگتا نہیں ہونے دیتے، یہ حوالے مجھے رسوا نہیں ہونے دیتے، ان کا منگتا ہوں جو منگتا نہیں ہونے دیتے۔ اللہ جی نعمتوں جو انعام رمضان، سلام رمضان، سلام رمضان،